Emiliano Paulo, tu quieres Jesse Rondo, Adani, Jesse Rondo. पीटीएलएफ जे सॾ ते दादू जे प्राइमरी उस्तादनि पारां सर्विस स्ट्रक्चर जी जल्द बहाली जे लाइ मुतालबा रखिया विया आहिनि। उस्तादनि पारां कचहरी रोड दादू ते रैली कढी एहतजाज कयो वियो आहे। अॼु सरापा एहतजाज आहे। पूरी सिंध में अॼु मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। पीटीएलएफ सिंध जे सदर साईं मोहतरम शफी मोहम्मद सटियो साहब जे ऐलानियल जेका हिकिड़ी तहरीक आहे उनजी शुरूआत थी चुकी आहे। सिंध जो प्राइमरी उस्ताद सर्विस स्ट्रक्चर जो मुतालबो करे पियो त जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो जल्द खां जल्द जारी कयो वञे। केतिरनि ई सालनि खां उस्ताद खे इहा ख़बर कान्हे का त उनजो सर्विस स्ट्रक्चर या उनजो मुस्तक़बिल छा आहे। इन जे करे हीअ सरापा एहतजाज हमेशह उस्ताद प्राइमरी उस्ताद जे लाइ मसइला जेके आहिनि दरपेश आहिनि। जेको सरापा एहतजाज जी हिन निकिरण गर्मी में उस में रोडनि ते निकिरंदो आहे ऐं असां मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट खां त प्राइमरी उस्ताद जो जेको आहे सर्विस स्ट्रक्चर जल्द खां जल्द जारी कयो वञे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सर्विस स्ट्रक्चर जे लाइ जिदोजहद पिया था कयूं। 2021 खां वठी हींअर ताईं असांखे सर्विस स्ट्रक्चर न आहे मिलियो। असांजे सर्विस स्ट्रक्चर जो ढांचो बि टोटल मुकमिल तयारु आहे। असांजो एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह खे असां अपील कंदासीं, सीएम सिंध खे अपील कंदासीं, बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे अपील कंदासीं त असांजे प्राइमरी उस्ताद सिंध जे प्राइमरी उस्ताद खे सर्विस स्ट्रक्चर जारी कयो। हीअ बेचैनी असां मां ख़तमु कयो। तव्हांजो पंहिंजो इहो चवणु आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। इन जे लाइ असां प्राइमरी उस्ताद निंधण खां थी विया आहियूं। असांखे हिकु सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे। 2007, 2008, 2019, 2021 खां वठी इहा ई साॻी असांजी ॿोली आहे त सर्विस स्ट्रक्चर असांखे बहाल कयो, सर्विस स्ट्रक्चर असांजो जारी कयो। असांजो इहो ई मुतालबो आहे। मुतालबो आहे त जाइज़ हक़नि जी हासिलात जे लाइ मुसलसल सरापा एहतजाज आहिनि पर हींअर ताईं हुनजो तदारक न थी सघियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द सर्विस स्ट्रक्चर बहाल करे इंसाफ़ कयो।